उडेरोलाल मां ख़बर ॾींदा हलो त मटियारी ज़िले जी यूनियन काउंसिल शेर मोटोड़ा जे क़दीमी ॻोठ हमज़ो मजीदाणू जे रहवासियुनि दोस्त अली मजीदाणू, अशरफ मजीदाणू, राजो मजीदाणू ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजो ॻोठ अंग्रेज़ दौर खां बि अॻु जो आहे, पर हिन वक़्त ताईं असांखे का बि बुनियादी सहूलियत मिलियल न आहे। ॻोठ जूं घटियूं कचियूं आहिनि, पाणी जे नेकाल जो को सिस्टम न आहे। ताज़ी बरसातुनि सबबि ग़रीबनि जे कचनि पकनि घरनि जूं छितूं भितियूं ऐं कोट किरी पट थी विया आहिनि। वधीक घरनि ऐं दीवारनि जे किरण जो सिलसिलो जारी आहे। घरनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे, पर हिन वक़्त ताईं ॻोठ वारनि जी कंहिं बि मदद न कई आहे। चूंडियल नुमाइंदनि ऐं मटियारी ज़िले इंतिज़ामिया समेत वस वारनि खे असांजी कंहिं क़िस्म जी सार न लधी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।